अला इयम होए जो किताबन में पढ़जे। अला इयम होए जो किताबन में पढ़जे त का हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। दोस्तों, अॼोकी हिन कुर्ब कचहरीअ में शामिल संगत में प्रोफेसर साईं अलारनू दर्स साहब, रईस जान मोहम्मद लगारी साहब, हाजी शफी मोहम्मद भट्टी साहब ऐं अली बख्श नूनारी साहब जो सथ असां मुखातिब आहियूं राजा तैयब दर्स हाउस टंडो मोहम्मद खान मामा सां न्याज़ पिताफी जा बोल अव्हां जी नज़र। असां वटि आबे ज़मज़म जो मिठो दरियाब वेंदो आ। असां वटि आबे ज़मज़म जो मिठो दरियाब वेंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ। असां वटि आबे ज़मज़म जो मिठो दरियाब वेंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ। लिखी खुद पाण मालिका सबा जीअ सिंध जी क़िस्मत। लिखी खुद पाण मालिका सबा जीअ सिंध जी क़िस्मत। भरे जित सिज सलामी थो असां वटि चंड लहंदो आ। भरे जित सिज सलामी थो असां वटि चंड लहंदो आ। असां वटि आबे ज़मज़म जो मिठो दरियाब वेंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ। चुमन थियूं चेट चांड्रोकियूं मचनि था दिल नशी मेला। चुमन थियूं चेट चांड्रोकियूं मचनि था दिल नशी मेला। हुस्न सरकार जो वेतर न कोई ताब सेंदो आ। हुस्न सरकार जो वेतर न कोई ताब सेंदो आ। असां वटि आबे ज़मज़म जो मिठो दरियाब वेंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ। अरे कीअं असांजे सब्ज़ बागन जी मिठा खुशबू निराली आ। असांजे सब्ज़ बागन जी मिठा खुशबू निराली आ। इन्हीअ में रण मंडल में पिताफी न्याज़ रहंदो आ। इन्हीअ में रण मंडल में पिताफी न्याज़ रहंदो आ। असांजी सिंध सुहिणीअ में सिंधू दरिया वेंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ। असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आ।